वास्तु जे हिसाब सां मेन डोर चवंदा आहिनि कि मेन डोर ते गणपति जी मूर्ति या फोटो लगाइण सां हुन घर में हमेशा सुख संपत्ति जी सभिनीनि खे प्राप्ति थींदी आहे। शुभ ऐं लाभ दरवाजे ते लिखण सां तव्हांखे तमामु सुखनि जी प्राप्ति थींदी आहे। चवंदा आहिनि कि घर जे चौखट ते लक्ष्मी पादुका लगाइण सां मां लक्ष्मी जो निवास सदैव हुन घर में रहंदो आहे। हर ॾियारी ते पर तव्हांखे उहा पादुका चेंज करणु खपनि। अगरि तव्हांजो घर साउथ फेसिंग आहे त तव्हांखे दरवाजे जे मथों पंचमुखी हनुमान जी मूर्ति या फोटो लगाइण सां दिशा दोष जो निवारण थी वेंदो आहे। मंगल ॾींहुं या छंछर जे ॾींहुं तव्हांखे पंहिंजे घर जे ॿाहिरि लीमो मिर्च लगाइण खपे। चवंदा आहिनि कि जेके बि घर जे ॿाहिरि लीमो मिर्च हर हफ़्ते लॻाईंदा आहिनि ऐं चेंज कंदा आहिनि उहो घर बुरे दृष्टि खां हमेशा बचियल हूंदो आहे। तव्हांखे इहो बि ध्यानु रखिणो आहे कि दरवाज़े ते कॾहिं बि ॼारा न ॼमण खपनि, छो त हुन घर जी लक्ष्मी हली वेंदी आहे जंहिं दरवाज़े ते ॼारा लॻियल हूंदा आहिनि। त तव्हांखे साफ़ सफ़ाई जो बि तमामु ध्यानु ॾियणो आहे। उमेद थो कयां कि तव्हां अॼु खां पोइ पंहिंजे मेन डोर जो बि ध्यानु रखंदा ऐं वास्तु जे हिसाब सां शुभ ऐं लाभ जी तव्हांखे प्राप्ति बि थींदी।